नाज़रीन खबरें ने अपडेट जे सिलसिले की अगते वधाइंदे खबर शामिल कंदासीं। मोरो खबर शामिल कजे थी मोरो सिनेमा जी तासीं दिलदार सुमरो जी रिपोर्ट मुताबिक मोहम्मद साले मुबीन खान कलोड़ो म्यूनसिपल कमेटी मोरो जे जनरल काउंसिलर रेस अल्लाह बख्श कलोड़ो महताब अली कलोड़ो अब्दुल खालिक कलोड़ो दिलमुराद कलोड़ो ऐं ज़ुहैब अली कलोड़ो जे तरफ़ां जश्न ईद मिलादिल नबी संदस मरूमा अमर जिजल जो चालियो ऐं संदस वालिद मरूम जवार तालिब हुसैन कलोड़ो जे असाले सवाब जे लाइ हिकु प्रोग्राम मुनक़द कयो वियो। हिन प्रोग्राम में साबिर अली साबिर कलोड़ो कादिर बख्श उमरानी ॿियनि नात ख़्वाननि सनाफ़ानी कई। उन खां अलावा मौलाना फैज़ मोहम्मद अब्बासी साहब ऑफ लाड़काणो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा जी विलादत ऐं एले बैत जो शान बयान कयो। हिन प्रोग्राम जी निगरानी नज़ाम अली कलोड़ो अब्दुल रहमान कलोड़ो ऐं अब्दुल्ला कलोड़ो कई छॾे त हिन प्रोग्राम जी मोरो जे सीनियर साफ़ी सिंधी अल्ताफ़ सुमरो भरपूर नमूने सां मीडिया कवरेज कई। हिन प्रोग्राम में मोरो जे साफ़िन डॉक्टरनि सियासी समाजी ऐं अदबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि मौज़ूज़िन शहरनि वॾे तादाद में शिरकत कई। प्रोग्राम जे आख़िर में दुआए ख़ैर घुरण बाद आयलनि खे नंगर ऐं न्याज़ खारायो वियो। रब जो हबीब बेकार थी विया हथ लोडे करे मोहम्मद जो ज़ार कयो। आयो रब जो हबीब बेकार थी विया खुला उम्मत जा नसीब बेड़ा पार थी विया। थियो नूर जो ज़हूर अम्मा ॾिठो तो नसूर चो सुभान अल्लाह बिठल में चो सुभान अल्लाह। थियो नूर जो ज़हूर अम्मा ॾिठो तो नसूर थिया दर्द गुलई दूर कयो खुशियों कयूं हर हूर चयो हर के गरीब बेकरार थी वया। आयो रब जो हबीब बेकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया। कई दिल बरसाया अज सरला मुश्किल होड़े दीद पे मोहब्बत जो मिलाद मनायो अबा के जी दुआ हाथ मथे करे जो सुभान अल्लाह। कई आशिकन ईद मिली साथ सईद रब्बे हमीदुल मजीद दिनी नेमत जीन